बाबा तो खाए असांखे वधीक पोइ पीउ जाबिर ख़ान सां थी सलाहूं कदियूं अथई किथे ईअं त न आहे त जाबिर ख़ान सां मिली करे ऐं असांखे क़ुर्बानीअ जो ॿुकिरो पाए जाकिर ख़ान जॻहियूं पेच करे अरे चेरीअ जा पुट मां क़ुर्बानीअ जो ॿकिरो न आहियां मां वॾो दूधा दूध जंहिंजो गोश्त खाइण बि हराम आहे। हाणे ॿुधायो कयो जाबिर ख़ान मुंहिंजी क़ुर्बानी करे सघंदो? बाबा तू ढूंढ त छा पर जेकर न तू सूअर बणिजी वञी पोइ बि हो तोखे क़ुर्बान ठके न लठियूं पे के पाजे बाबे के सूअर साथ मिलाई सूअर जी बेइज्जती थो करे हां बाबा तोखे सूअर चवण मां इहा मुराद न कढ त तू सच में सूअर थी वए अदा त पुफी ऐं जाबिर जी तुंहिंजे अॻियां कमीना पतो ज़ाहिर करे ऐं तोखे इहा ख़बर न आहे त हू कहिड़ा कमीना आहिनि चरा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तोहारी पुफीअ खे कमीआईअ जे कौफ खां वठी हे ताईं सबक मुंहिंजा पढ़ायल आहिनि पुट मुंहिंजा पढ़ायल आहिनि मां उन स्कूल जो हेड मास्टर आहियां तव्हां पुट उनजो फिक्र ई न कयो उनखे लीदो रहिणो ई हिकु बाक़ी हा इहो जेको नामर जो डबो आहे न जाबिर इहे जी ॻाल्हि तव्हां करे सघो था बेशक ॻाल्हि करे सघो था हवा त छो इहो निभागो शैतानगिरीअ जी डिग्री हासिल कई वेठो आहे उन्हे जी बारे में तव्हां सोचे सघो था पुट बाबा पुफीअ जे मिलण खां पोइ इहो शैतान सिधो वञी गुलनार वटि वञी पहुतो माई गुलनार सां मिलण विया पर ॿुधो जांचे वठो छो मिलण विया बाबा साईं उन्हनि जे निकिरी वञण खां पोइ मां ऐं अदा उन माई सां मिलण वियासीं मूंखे रुॻो इहो ॿुधाए त माईअ कहिड़ियूं ख़बरूं कयूं छा चयो माईअ त जाबिर उन माईअ खे वठी थो ब्लैकमेल करे या ई त न आहे कि माई ऐं तोरी पुफी ॿई हिकु थी करे जाकिर ख़ान जी अॻियां को असांजे ख़िलाफ़ बयानु कंदा ॿुधाए थोरा ॿुधाए बाबा साह न वञई ॿुध मां दिलशर जॾहिं उते पहुतासीं न त माई बिल्कुलु ऑन टाइम ख़तम थी चुकी सम्झाई माई दे ख़बर जाबिर वारा छा चई आहे तोखे हू मूंखे धमकाए विया आहिनि ऐं चई विया आहिनि जे चाकर ख़ान तोखा खां सवाल करे त हुन जा जवाब उहे ई ॾिजां जेके असां तोखे ॿुधाया आहिनि ॿुधा तोखे कहिड़ा जवाब ॾियण लाइ चयो अथनि हा हू मूंखे अची राति ॿुधाईंदा कि चाकर ख़ान जे अॻियां कहिड़ा जवाब ॾियणा आहिनि तूं इहो तक में ॿुधाए त उन्हनि तोखे कहिड़ा कहिड़ा सवाल कया सवाल इहो ई कई कि रावल ख़ान खे ज़हर कंहिं ॾिनो ऐं जे वक़्तु रावल ख़ान तड़पियो पिए तूं किथे हुईं ऐं रावल खे जॾहिं हस्पताल खणाए विया आहिनि त हुन सां गॾु केरु केरु हुयो माना त जाबिर ख़ान जो पूरो ज़ोर आहे त चाकर ख़ान जे अॻियां मां तव्हांजा नाला खणा जीअं त हसीना ऐं जाबिर हिन गुनाह खां बची वञनि कमियो कंहिं जाइ जो हाणे ने गुलनार खां शाहिदी ॾिया साटनी के पासण था चाहे अती ऐं पाण चाकर ख़ान जे बाग़ जा अंगूर था खाइण चाहिनि अंगूर हाणे जेसिताईं रूंदो जहिड़ो आहे अंगूर खाई सघंदा सवाल ई पैदा नथो थिए मां रुॻो हे अंगूर खटा थियण कोन ॾींदुसि पर इन्हनि अंगूरनि में ज़हर जूं सियूं भरींदुसि ज़हर जूं इन्हनि खे त इहा ख़बर ई कान त रूंदो हो नौको
जेको पंहिंजे मक़सद जे लाइ पंहिंजो बचा बखाई वेंदो आहे त पोइ इन खे मां कीअं बख़्शींदुसि। तव्हां जाबर जे सोट वलूअ खे जाबर जे घर में घड़ी मधी खणी आया हो। हा चकर खान बलू खे त असां ॿधी खणी वियासीं, पर घर मां त न, ॿाहिरां ज़मीन था खयोंसीं। सावल घर मां ॿधी खणी वञो या ज़मीन तां, पर ॾाढ त आहे न, उनजो ई असल कारण तूं सोट खे ॿुधा। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए चकर खान, जाबर ऐं मुंहिंजे मसइलनि जो वॾे साईं जे क़त्ल सां वास्तो कहिड़ो आहे, या हिननि मसइलनि जो रावल खान खे ज़हर ॾियण सां कहिड़ो वास्तो? इहे सॼा पंहिंजा मसइला आहिनि, तव्हां पंहिंजा मसइला छॾे असांजे मसइलनि जे विच में छो अची पिया हो? मां ॾिसण थो चाहियां तुंहिंजे जाबर ऐं रूंडे जे विच जे ज़िद ऐं तासुब जे करे किथे बाबा साईं त नाहे मारियो हुयो, जॾहिं बाबा साईं जो क़त्ल ॻोठ में थियो ऐं तव्हां टिनिनि धुरियुनि जे साम्हूं थियो, ऐं उन वक़्तु तव्हां टिनिनि धुरियुनि जो ज़िद पाण में उरूज थियो हुयो, जंहिं वक़्तु बाबा साईं क़त्ल थियो। मां पूरे यकीन सां चई सघां थो जेके हथ बाबा साईं जे खून में रंगियल आहिनि, उन हथनि ई मुंहिंजे भाउ खे ज़हर पियारियो आहे। पोइ तव्हां कीअं था चओ त इहे मामला तव्हां खां अलॻि आहे? सवाल खान इहो हिकु ई रसो आहे जंहिंमें सभिनी जूं अलॻि अलॻि मफ़ादनि जूं गंढियूं ॾिनल आहिनि। जेसीं ताईं मां इहे गंढियूं नथो खोलियां न, तेसीं ताईं मां असुल हक़ीक़त खां अणॼाण रहंदुसि। तव्हां सभु मूंखे मर्कज़ तां हटाइण चाहियो था, पर यादि रखो त मां इन ई उलझल रसे जो पाहो ठाहे तव्हां सभिनी जी गीची में विझी अची मर्कज़ ते बीहाईंदुसि, जिथे बाबा साईं जे कातरनि जा पेरनि जा निशान वाज़े चिट्टा नज़र ईंदा। सोरठ मूं पढ़ियो आहे त हिन क़ैद खां पहिरियों सभु आज़ादु हूंदा हो। काश सोरठ असांजो जनम तॾहिं थिया न जॾहिं ही क़ैद ई शुरू कोन थिया। पर रावल, तू कहिड़ी क़ैद जी ॻाल्हि पियो करी? जंहिं क़ैद में इंसान ॾींहुं ॾींहुं पंहिंजे पाण खे जकड़ींदो पियो वञे। क़ौम ऐं क़बीले जे क़ैद खां इहो किस्सो शुरू थियो। जॾहिं मुल्क ठहिया त इंसान सूबे ऐं सरहदनि जी क़ैद में जकड़िजी पियो। सोरठ इहो किस्सो इते ख़तमु कोन थियो। शहरनि जी क़ैद, ॻोठनि जी क़ैद, पोइ वरी घरनि जी क़ैद। तूं हिकिड़े घर जी आहीं ऐं मां ॿिए घर जो आहियां। इन लाइ पाण खे लिकी लिकी मिलणो थो पवे। हा रावल, तू सही पियो चईं। आज़ादी खां इंसान हाणे ग़ुलामी तरफ़ वधंदो पियो वञे, त पोइ ज़ाहिर आहे उनखे क़ैद में ई गुज़ारणु सवलो लॻंदो। सोरठ ग़ुलाम माण्हू क़ैद में रहणु पसंदि कंदा। मां उन जी सोच ते तनक़ीद कोन पियो कयां। जेकी क़ौम ग़ुलामी में ख़ुशि रही आहे त उनखे ग़ुलामी में रहण ॾियो। मां त चवां थो त प्यार मथां पहिरां हटाया वञनि। इहे जेके पाबंदियूं आहिनि न, इहे गुनाहनि जो ज़रियो साबित थींदा आहिनि। सोरठ जेकॾहिं असांजी राय असां खां न पुछी वई न, ऐं न ई वरी उनजो एतिराम कयो वियो, त पोइ सोरठ मजबूरन असांखे ग़लति क़दम खणणो पवंदो। हिकिड़ो ज़रूरी ऐलान ॿुधो। जॾहिं मां 14-15 सालनि जो हुउसि न, पोइ काफ़ी सालनि खां पोइ तूं ॼाई ऐं तुंहिंजे ॼमण साण ई पंहिंजी अमड़ जो सिरो खयो। मां सम्झीसि त तूं राजन जा सिर खणंदी आहे, राजन जा। पर महिरबानी करे तूं रूंटे जो सिर खण जो कॾहिं न सोचजांइ।
न करे त तोखे मिंट में खेल प्यारो आहे छा में मिंट में इन करे मां तुझे सभिनी शरारतुनि खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां चङी तरह मां ॾिसां थी अदा त तोखे मौत जा ख्वाब अचणु शुरू थी विया आहिनि राति जो रुॻो छिरक तो भरे न त सुबुह जो अचे हिते नाज़िल तो थिए बिल्कुलु सही फरमायो तो मां ख्वाब में इहो ॾिसंदो रहंदो आहियां त तोवारो जेको इहो जाबिर मुंहिंजा हथ पेर रसनि में ॿधियो वेठो आहे ऐं तूं मुंहिंजे निर्घट ते छुरी खयो मूंखे कुहण जे लाइ बीठी आहे पर हे तव्हां ॿई ॼणा ख्वाब छॾे ॾियो तव्हां छा था सम्झो त मां को क़ुर्बानीअ जो बकरो हा या दुंबो हा जो तव्हांजे सिरनि जे मथां क़ुर्बान थी वेंदुसि न कॾहिं बि न जेको पंहिंजे मक़सद जे लाइ पंहिंजा बच्चा खाई वेंदो आहे त तव्हां मुंहिंजे अॻियां कहिड़े बाग़ जी मोरी आहियो रूंटे जो रहड़ो ई काफ़ी आहे हाय हाय अदा हाय हाय तुंहिंजा इहे जेके वहम आहिनि इहे ई तोखे मौत जी पाईअ ताईं वठी ॾींदा असां चाकर ख़ान जे अॻियां वञी का बि हक़ीक़त कोन ॿुधाईंदासीं पर जेके तूं कम थो करे न त तूं पाण वञी चाकर ख़ान जे अॻियां विफड़जंदे ऐं उन जे साम्हूं वञी अहिड़ी त बकवास कंदे जो असां सोचे बि नथा सघूं वारी तारा गोल तारा चिमके वारा मूंखे तव्हांजो इहो ई ख़ौफ़ मार ते मजबूरी पियो करे त मज़ाक किथे अहिड़ो डो विपली न पवे हा न पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां जिते रूंटी जे वार खे तो ॾिठो तव्हांजे सभिनी जिस्मनि खे साड़े छॾींदो इन करे तव्हां सभई मिली करे मुंहिंजे मौत जा मनसूबा न ठाहियो त बहितर आहे छो त लूटो राकास ऐं प्रकाश खे पर तव्हां सभिनी जे वस में आहे रूटे जो रहड़ो ई काफ़ी आहे पुट असांखे शहर खणी हलंदे मासी तोर सब्र कर बि सवारी अची त हलूं था पुट मुंहिंजी तबियत सही न आहे असांखे वठी हल मूंखे डॉक्टर खे ॾेखारिणो आहे मां तुंहिंजो पूरो किरायो भरंदसि ठीकु आहे मासी किरायो भरी थी वे मां भला अम्मा तोसां भाॼाई सभई छो न आहे ठहंदी अम्मा हुनजी दिलि में ई साड़ भरियल आहे को सिर्फ़ु मुंहिंजी गिला न पर सॼे ॻोठ जे माइनि जी गिला कंदी आहे जॾहिं हू टुकर भोर लाइ हलाक हुया त माई ख़ातूअ जी उहो गिला कंदी हुई जॾहिं हिन माई ख़ातूअ जो मुड़ुसु सांवल वॾेरे जो कमदार हुयो तॾहिं बि हिन माईअ सां हिन खे वॾो साड़ हुयो हाणे जॾहिं वरी कुदरत हिननि जी ॿुधी आहे त हिन माईअ जो वरी मूंसां साड़ शुरू थियो आहे असांखे पंहिंजो नौकर ऐं पाण खे पंहिंजे ॻोठ जी रेसियाणी थी सम्झे
अमां चए पई त जल्द कासिम जी शादी करे तोखे कुंवार करे हिते जल्द वठी ईंदासीं। जॾहिं तूं हितां पढ़िजी वई आहे न इन माई सबाईअ जी हयातीअ में उते तुंहिंजी का बि इज़त कोन रहंदी। माई सबाई कासिम जी कुंवार न पर हुनखे नौकिरियाणीअ जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तूं सम्झे थी उते ख़ुशि रही सघंदी आहे त मां छो एतिराज़ु कंदसि अमां। अमां मूंखे बि इहो लॻंदो आहे त भाॼाई सबाई जी हयातीअ में मां ख़ुशि कान रही सघंदमि। बाक़ी कासिम अलॻि रहे त पोइ ॿी ॻाल्हि आहे। कासिम अलॻि कॾहिं बि कोन थींदो। जाबिर पंहिंजी हयातीअ में कासिम खे अलॻि कॾहिं बि कोन कंदो। हेलो जी सोट सोट तूं काथे आहीं सोट? सोट मां घर मानी खाइण आयो आहियां। सोट मूं तोखे काथे बीहण जे लाइ चयो हुयो? तूं घर में वेही मानियूं खा ऐं इहा माई रक्शे ते चढ़ी शहर पई थी वञई। छा? सोट हाणे तूं हीअं कर जल्दी में पंहिंजी गाॾी कढी शहर वारे रस्ते ते हल। मां माई जे पोयां अचां थो। ठीकु आहे सोट, मां 5 मिंटनि में पहुचां थो। छा थियो? वरी छा मसइलो थियो आहे? अॼु ई मां तव्हांखे वापसि अची ॿुधायां थो। हिननि जा त मसइला ॾींहं ॾींहुं वधंदा था वञनि। अरे रे रा इन्हे माईअ खे वञी कमरे मां ॿाहिरि कढी चो। हे माईअ जी निरीग ते न तरक़ी पुछांसि आख़िरकार इहो जाबिर ख़ान हिन खे कहिड़ियूं पोपटियूं थो पढ़ाए। वञो ॿाहिरि कढी चोसि। अलाए काली गुम थी वई। हाणे त सम्झ में ई ॻाल्हि कोन थी अचे। बाबा माई त घर में ई कोन्हे का। ओ बाबा अगवा थी वई, अगवा थी वई। ये समझ तो सोरा ना अगवा थी वई। जाबिर ने के अगवा करे वियो समझो। अच्छा माना तो कमरे में काने। वाह ये तारा गोल तारा मूंखे पहिरें शक हो त दी मुंहिंजे ख़िलाफ़ ने जाबिर सां मिली करे कद ज़रूर खोटरी थी। छा पुपी असां लाइ खॾ खोटे सघे थी बाबा? अरे सफ़ा को चलियो ही तो भी। और सॼी ज़िंदगी पुफिया असुल बाबा के फांदर वांगुरु नचायो आहे त तूं ई ॿुधा। अरे असांजो ख़्यालु रखंदे हुआ छा छेड़े कहजिया हां कहजिया। ओ बाबा बांदर बांदर थो चला इहो मदारी यारो तूं ॿियो न सम्झो। अरे छोरा मिसाल ये सही तो कर। मां कहीं मदारी शदारी जो बंदर न आहियां। अरे मां तव्हां जो पीउ आहियां पीउ। न कहीं मदारी जो बंदर न कहीं फ़कीर जो रिछ न कहीं शिकारी जो कुत्तो। मां रूंदो आहियां रूंदो। पंहिंजे मक़सद जे लाइ पंहिंजा बच्चा बि खाई ईंदो आहियां। रूंदे जो अहिड़ो ई काफ़ी आहे। बाबा असां ते रहम कर। ने जाबिर ई पुपीअ जो सोच न त पहिरीं हाज़िरी चाकर खान वटि असांजी थी। अरे जॾहिं बाबा जी हाज़िरी चाकर खान वटि लॻी न तो बाबा जी कांच बि कोई न धोईंदो। हा अरे हाणे बस ये मिसाल पंहिंजो पाण वटि रख। जेकॾहिं ॿीहर को अहिड़ो मिसाल ॾिनई त हे रूंदो हथ वात में जी ककड़ो छिके वठंदोसि। ओ बाबा वो मिसाल दिनो मिसाल पार ने न समझ जेकी गाल के असुल पंहिंजे मत समझ बीठो आहे। अलाए छा चऊं तोखे बाबा आई त असुल बंदूक न जड़ो। अरे अरे बस ये जेकी मिसाल है न मिसाल ये मिसाल पंहिंजा पाण वटि रखो। जो खां पोइ न जेकॾहिं को ख़ासि मिसाल ॾिनी त ही रूंदो हथ सॼो वात में जी ककड़ो छिके कढंदोसि। रूंदे जो अहिड़ो ई काफ़ी आहे। काॾे थी वञी माई? अरे तुरी लई आ त
काॾे थी वञी माई? बाबा तबीयत सही न हुई, मुझो डॉक्टर के ॾेखारे अच्छा शहर वई। तोखे ख़बर न आहे असांखे सौट जाबिर छा चयो आहे? हवेली में जेको कमु हुजे नौकर चाकरी हारी नारी जो जेको बि कमु हुजे असांखे ॿुधाए, असां करे ईंदासीं। ॿुध मई गुलनार, जॾहिं असां हिते मौजूदु आहियूं तोखे रक्शे ते चढ़ी वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हा खदा मूंसां किरायो ॿोलियो त मूंखे किरायो त ॾियो। ॿुध उस्ताद, बाबा ही माई बीमार आहे असांजी, जेकर हिनखे तूं शहर में खणी वञी उछलाईंदे ही बीमार पोइ काॾे वेंदी ॿुधाए? हे वटि पंहिंजो किरायो, अचे वठि। निकिरण जी कर बाबा, निकिरण जी कर तूं। माई गुलनार, तूं त अच मूंसां, चढ़ मोटरसाइकिल ते, मां तोखे हली दवाऊं वठी थो ॾियां शहर में। अच। बाबा तू ये तकलीफ़ अजायो पियो करी। असांजी तकलीफ़ जो ख़ैर आहे। जेकॾहिं माई तोखे का तकलीफ़ अची वई न, सौट त असांजी पुठी तां खल ई लाहे छॾींदो। शाबाश बाबा, अच हल मूंसां, तोखे शहर में हली चङी तरह डॉक्टर खे थो ॾेखारियां, पोइ तोखे हली इज़त सां घर थो छॾियां। तूं रुॻी अच मूंसां। तव्हां मूंखे हिन ॻाल्हि जी वज़ाहत ॾियो, तव्हांजी जाबिर वारनि जे विच में अहिड़ा कहिड़ा इख़्तिलाफ़ पैदा थी जो तव्हां हुनजे सोट वलूअ खे बधी खणी आहे? इन जो को ठोस कारण हुयो या तव्हां पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो ॻोठ वारनि साम्हूं ज़ाहिर करणु पिया चाहियो? कमाल तो करी जाकर, कमाल तो मूं सॼी ज़िंदगी साईं जी सोबत में गुज़ारियो आहे, ऐं वॾो साईं त पंहिंजे दुश्मननि खे माफ़ करे छॾींदो त मां पंहिंजनि ते ज़ुल्म कीअं कंदुसि? बाक़ी रहियो इहो थोको वलू, उन ते सभु इज़त जूं हदूं ओरांगे छॾियूं, ऐं मूं सम्झो त इन जे मथां आहे जाबर जो हथु, ऐं हे ॻोठ में फैलाइनि था नफ़रत जो ॿिज। सो इन करे हिकु ॾींहुं मूंखे चङे नमूने सां यादि आयो त साईं जॾहिं चङे मूड में हो, ख़ुशि ख़ुशि हुयो, त मूंखे मुनासिबत खे ॾिसी साईं खे हिननि ॿिन्ही जी हरकतुनि खां चङी रीति आगाह कयो। बाबा साईं सच पुछो त जॾहिं मां अव्हां खे ग़मगीन ॾिसंदो आहियां त पंहिंजे ॾुखनि जूं कहाणियूं अव्हां खे ॿुधाईंदे मां हॿक महसूसु कंदो आहियां, ऐं सोचींदो आहियां त अव्हां पहिरियां ई परेशान हो, मथां वरी पंहिंजूं परेशानियूं अव्हां खे ॿुधारे अव्हां खे कीअं ॾुखारो कया। पर वरी जॾहिं तव्हांखे ख़ुशि ॾिसंदो आहियां त सोचींदो आहियां त अॼु साईं तमामु ख़ुशि आहे, उनखे कीअं पंहिंजे दर्दनि जूं कहाणियूं ॿुधाए उन जे ख़ुशियुनि में ज़हर मिलायां। पर हक़ीक़त इहा आहे त इहो सभु कुझु सोचे मां ज़हर जा ढुक भरींदो रहंदो आहे, पर हाणे मुंहिंजो सब्र मूंखे जवाबु ॾेई चुको आहे, ऐं हाणे मां चाहियां थो ऐं लाज़मी थो सम्झां त पंहिंजा लुख सूरा अव्हां खे ॿुधाए। ॾिस बाबा, तूं मुंहिंजा मसला हल थो करीं, न सिर्फ़ु मुंहिंजा पर पूरे ॻोठ जा मसला बि हल कयूं थो अची। पर जॾहिं तोखां ॻाल्हि पहिरीं थी वेंदी आहे पोइ तूं अची मूंसां दिलि जो हाल कंदो आहे। ॾिस बाबा, तोखां का बि ॻाल्हि ॻरी थी वञे त मूंखे अची ॿुधाईंदो कर, त जीअं जल्द खां जल्द उन मसइले खे हल करे समुझे। जेकॾहिं असां ईअं न कंदासीं त हिन ॻोठ में नफ़रत जनम वठंदी, जेको मां नथो चाहियां। इन करे जेका ॻाल्हि बि आहे खोले खोले कर त जो हुन मसइले खे हल करे सघिजे। बाबा साईं जाबर वारो सौट, इहो दीनू वारो छोरो जेको वल्लू आहे, इहो ईंदे वेंदे मुंहिंजी भेण खे ॾाढो तंग थो करे। हिन जी दाह ॿ चकर मां दीनू ऐं जाबर खे बि ॾेई चुको आहियां। आखिर तू चाहीं छा थो? इन सवाल जो जवाब तो कि मां हींअर ई ॾियां। तोखे ई थो चाहियां मुंहिंजा सोना, तोखे ई थो चाहियां।
पर ॻाल्हि ॿुध, जेसीं ताईं तूं मूंसां संगत न रखंदी न मरण घड़ी ताईं, तेसीं ताईं मां तुंहिंजो पीछो कोन छॾींदुसि कोन। मां तो तोसां संगत रखां। अदा अदा इहो त मूंखे रोज़ तंग कंदो आहे। अदे हिते न नई मसइले ते घर था ॻाल्हायूं। हल मुंहिंजी भेण अच। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।